अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में खुश आमदीद। खबर शामिल क्यों पे दादूमार रिपोर्टर रईस साहिल शेख जी। सिंध यूनिवर्सिटी कैंपस दादू में एक तकरीब PVC डॉक्टर अज़हर अली शाह पारां सिंध जे भलोड़ अवामी शाइर उस्ताद बुखारी जी 92वीं सालगिरह मुनक़िद कई वई, जंहिं में शाइरी तकरीरूं ऐं उस्ताद बुखारी जा गीत पेश कया विया, जंहिं में ताबिश बुखारी, अज़ीज़ कासमानी शिरकत कई। सिंध यूनिवर्सिटी कैंपस दादू में तकरीरनि में पहिरियों नंबर सपना अली शाह शेख, ॿियों नंबर फ़ाइज़ा लाड़िक, टियों नंबर ज़ुल्फ़िकार डाणी ऐं उन सां गॾोगॾु शाइरी में पहिरियों नंबर दुआ मेमण, ॿियों नंबर साजन कोसचन कामयाब थिया। उन खां बाद में इनाम पिणु तक़सीम कया विया, जंहिं में पहिरियों नंबर ईंदड़ शागिर्दनि सपना अली शाह शेख ऐं ॿिनि खे सर्टिफिकेट ऐं किताब पिणु इनाम ॾिना विया।